तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असैम्बलियुनि जी चूंडुनि में संदसि पार्टी जी कामयाबी ते यकीन आहे। परॾेही ख़बरू इदारे खे इंटरव्यू ॾींदे इमरान ख़ान वधीक चयो त इलेक्शन कमीशन मुकमल तौर ते हुकूमत जे कब्ज़े में आहे। इलेक्शन कमिश्नर जो अक्टूबर में चूंडुनि जो ऐलान आइन जी भञकड़ी आहे। ॾिसंदासीं त चूंडुनि में छा थो थिए। असां इहो नथा चई सघूं त नतीजो क़बूल कंदासीं या न। ख़बर नाहे इलेक्शन में छा थींदो ऐं इलेक्शन कमीशन एस्टेब्लिशमेंट जो कहिड़ो रवैयो हूंदो। इमरान ख़ान चयो त मूं ईअं न चयो आहे त चूंड नतीजनि खे क़बूल न कंदसि। माज़ी में हुकूमती इतिहाद ज़िमनी चूंडनि में 37 मां 7 सीटूं हासिल कयूं। गुज़िरियल ज़िमनी चूंडनि जे नतीजनि मां साफ़ ज़ाहिर आहे त PTI चूंडनि में स्वीप करण वारी आहे। उन करे हुकूमत चूंडुनि खां ख़ौफ़ज़दा आहे। हुन चयो त असेंबलियूं टोड़ण खां अॻु आइनी माहिरनि सां मुशावरत कई वई। समूरनि आइनी माहिरनि जो चवणु आहे त असेंबलियूं टोड़ण खां पोइ 90 ॾींहनि अंदरि चूंडूं थियणु घुरिजनि। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन चयो त हुकूमत ख़त्म थियण खां पोइ मूं ऐं पाकिस्तान जी अवाम सबक़ सिखियो आहे। मुंहिंजो सबक़ इहो आहे त मूं आर्मी चीफ ते एतमाद कयो। मूं सम्झो त आर्मी चीफ ऐं आऊं एहतसाब जे हवाले सां हिक पेज ते आहियूं, पर ईअं न हो। आर्मी चीफ एहतसाब ते यकीन न रखंदो हो।